एक शख्स कुल्हे में पिस्टल खयूं, घिटीअ मां रड़ियूं कंदे पे वियो, बचायो रे बचायो, अड़े को आहे जेको हिन निभागे खे पकड़े ऐं सम्झाए। संदसि पुठियां हिकु माण्हू लठे हथ में खयूं डोड़ींदो पे आयो। माण्हू ने हैरत मां पे ॾिठो त हथियार वारे खे लठ वारो थो डोड़ाईंदो वञे। नेठे ॿिनि ॼणनि लठ वारे खे पकड़े विधो ऐं ॿिन्ही ॼणनि खे वॾेरे वटि वठी आया ऐं वॾेरे खे सॼी ॻाल्हि करे ॿुधायऊं। वॾेरे हैरान थींदे हथियार वारे शख़्स खां पुछियो त तूं हथियार हूंदे बि भॼी छो पियो, गोली छो न पियो हणीसि? तंहिं ते उन शख़्स चयुसि त वॾेरा साईं, मां जेल घुमी आयो आहियां, मां सभु कुझु ॼाणा थो त हिकु गोली हणण जो छा नतीजो थींदो आहे। हिन निभागे खे कहिड़ी ख़बर त जेल में वञण खां पोइ संदन घर भातियुनि खे कहिड़ा ॾुखिया ॾींहं था ॾिसणा पवनि, संदन बचा कीअं था दरबदर थियनि, संदन नंग कीअं था थाननि में घिलिजनि ऐं कीअं टके टके जा मोहताज थी पिननि। जेल में त हिकु थो वञे पर सज़ा पूरो घर थो काटे। इन करे ई मां हथियार हूंदे बि भॻो पई वियुसि। इहा ॻाल्हि ॿुधी लठ वारो शख़्स उथियो, पिस्टल वारे शख़्स खे भाकुर पातो ऐं हथ ॿधंदे चवणु लॻुसि त बेशक भाऊ, मुड़ुसु माण्हू उहो नाहे जेको कंहिंखे गोली हणी मारे विझे, पर मुड़ुसु माण्हू त उहो आहे जेको पंहिंजे बचनि ऐं नंगनि खे दरबदर थियण खां बचाए, उन्हनि खे इज़त भरी ज़िंदगी गुज़ारणु ॾे ऐं उन्हनि जे सुख चैन लाइ पाण पतोड़े।